नाज़रीन 27 आइनी तरमीम ते मुशावरत लाइ पीपल्स पार्टी जो सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास शुरू थी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी इजलास जी सदारत करे रहिया आहिनि। इजलास में 27 आइनी तरमीम ते मुशावरत कई वेंदी। बिलावल हाउस कराची में इजलास खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान रज़ा रब्बानी चयो आहे त पीपल्स पार्टी एनएफसी अवार्ड ते का बि सौदेबाज़ी न कंदी। बिटी शहरियत वारो कानून सभिनी ते लागू थियणु घुर्जे। नाज़रीन असां खे हिकु भेरो ॿी ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त 27 आइनी तरमीम ते मुशावरत लाइ पीपल्स पार्टी जो सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास शुरू थी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी इजलास जी सदारत करे रहिया आहिनि। इजलास में 27 आइनी तरमीम ते मुशावरत कई वेंदी। बिलावल हाउस कराची में इजलास खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान रज़ा रब्बानी चयो आहे त पीपल्स पार्टी एनएफसी अवार्ड ते का बि सौदेबाज़ी न कंदी। बिटी शहरियत वारो कानून सभिनी ते लागू थियणु घुर्जे।